नाज़रीन, सॼी सिंध जियां मेहरापुर वासियुनि बि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो आहे। इन वारे सां तफ़सील ॾिसूं था आकाश कुमार जी हिन रिपोर्ट में। वफ़ाक़ी सरकार पारां हिकु चकर ॿीहर ग़रीब अवाम मथां पेट्रोल बम किराए छॾियो आहे। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध खां पोइ मेहरापुर शहरनि जूं दाहूं निकिरी वयूं ऐं हिननि वधीक आवाज़ टीवी न्यूज़ सां वीचारींदे चयो त ॾाढो महांगो थी वियो आहे। कीअं वक़्तु गुज़रंदो, अघ ई महांगी आहे, हर शइ महांगी आहे। हिन हुकूमत त सभिनी ग़रीबनि जा लाह कढी छॾिया आहिनि। न का शइ मिले थी, न का शइ वठण वञ, भाॼी त भाॼी महांगी, टमाटा वठ त टमाटा महांगा, तेल त हाणे 3 रुपया ॿियो 4 रुपया चाढ़ियो अथनि। कीअं वक़्तु गुज़रंदो? बसि महिरबानी करे कुझु रिआयत कई वञे ग़रीबनि सां। हुकूमत पेट्रोल महांगो करे छॾियो आहे, ज़ुल्म करे छॾियो अथई। असां टैक्सी वारा परेशान लॻा पिया आहियूं रोज़ी करण में। हुकूमत खे जाॻे त जेको आहे पेट्रोल सां महांगो करे ग़रीब अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे हुकूमत। हुकूमत खां अपील था कयूं पेट्रोल जी क़ीमतुनि में घटाई थोरी थी वञे, घणी क़ीमतूं वधी वियूं आहिनि। तव्हां मेहरापुर वासियुनि जा वीचार ॿुधा, उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे वफ़ाक़ी सरकार खां त पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत में लात करे आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन साबिर अली सां गॾु आकाश कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, मेहरापुर।